नाज़रीन दौड़ वेझो ॿिनि धुरनि में झेड़े दौरान हिकु औरत समेत 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि खे नाज़ुक हालत में नवाबशाह जी अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। नाज़रीन दौड़ वेझो ॿिनि धुरनि में झेड़े दौरान हिकु औरत समेत 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि खे नाज़ुक हालत में नवाबशाह जी अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। वधीक तफ़सील मालूम कई था मेहरान टीवी जे रिपोर्टर राशिद लाशारी खां। जी राशिद, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? जी जी बिल्कुल, दौड़ पुलिस थाने की हद है। ॻोठ नज़ीर कोराई में मरी बिरादरी के ॿिनि धुरनि विच में झेड़ो थी पियो आहे, जंहिंमें ॿिन्ही धुरनि जा हिकु औरत समेत 7 ॼणा जेके आहिनि ज़ख़्मी थी पिया आहिनि। दौड़ पुलिस ज़ख़्मियुनि खे दौड़ अस्पताल खणाए पहुती आहे, जिते फर्स्ट एड ॾियण खां पोइ जेको आहे नवाबशाह अस्पताल मुंतक़िल कयो आहे। ज़ख़्मियुनि में राजा मरी, राहिब मरी, पहलवान मरी, बीबी नाज़ आहे, जॾहिं त ॿी धुर जा सलीम मरी, सैफल मरी, ज़फ़र मरी जा नाला शामिल आहिनि। उन मौक़े ते दौड़ पुलिस जो चवणु हो त ॿई धुरियूं पाण में सगा जेके आहिनि सौट आहिनि। ॿिन्ही धुरनि जी जेका रिपोर्ट दाख़िल कई वई आहे। ॿिन्ही धुरनि जा माण्हू गिरफ़्तार करे थाणे में जेके रखिया विया आहिनि, वधीक जीअं नुक़सानु न थिए। जॾहिं त ज़ख़्मियुनि खे नवाबशाह अस्पताल जेको आहे मुंतक़िल कयो आहे। वधीक जेका जांच करे रहिया आहियूं। जी राशिद, तव्हांजी महिरबानी।